मुझी ज़मीन ते दानिश गुलाम कादर मलकानी साईं मसलो वञी थियो त सोशल मीडिया जे सभिनी दोस्तनि खे तक़रीबन ज़िले सॼे ख़बर आहे, पर सॼी सिंधी मुंहिंजी ज़मीन आहे तेलके जाती में दह खीरसर में, उहा दानिश गुलाम कादर मलकानी चए थो त मूंखे सस्ते में विकिणी ॾे, जेका मूं चयो मुंहिंजी माइटाणी मिल्कियत आहे, विकिणंसि कोन। उन करे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मूंखे इहो टार्चर कंदो रहियो आहे। 1/7/2023 ते आउं ट्रैक्टर खणी ज़मीन खेड़ी कराइण वियुसि, त राति जो 8 बजे मूंखे अगवा कराए, पाण ख़ुदि आयो, अगवा कराए खणी हलियो। पोइ वॾो तशदुद कयूं, पोइ मीडिया जे दोस्तनि जी महिरबानी जंहिं मुंहिंजो मामलो हाईलाइट कयो, सुबुह जो मूंखे वरी गऊं चोरी जे कूड़े केस में चालान कराए छॾियईं, जेको केस जेको B क्लास थियो, ऐं उनखे वरी मूं चैलेंज कयो हाई कोर्ट में। हाणे हींअर हीअ खुली कचहरी जो मूं ॿुधो त आउं आयुसि, मूं चयो दांह ॾियां, मिनिस्टर आहे, मन को मुंहिंजो भलो थी पए, उन लाइ दांह ॾियणु आयुसि। जीअं ई मैडम वटि आउं पेत त उनखे मूं सुवालु कयो, मुंहिंजो मैडम मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे, अछी ॾाड़ी वारो माण्हू आहे, 2 मिंट मुंहिंजो अर्ज़ु ॿुध। चई चाचा ॿुधाए। बस मूं अञा ॻाल्हि शुरू कई त हीअं मुंहिंजी ज़मीन आहे, उनजो 8 सालनि खां वठी दानिश पाणी बंदि करे छॾियो आहे, मूंखे अचणु कोन थो ॾे, ऐं तेसि ताईं बसि मूं ते माण्हू वरी हलिया अची मूंखे पहिरियों धकु दानिश अची वियो, ऐं मोबाइल हथ मां फुरे वरितईं। दानिश गुलाम कादर मलकानी जो पुटु आहे, ज़िले जी चेयरमैन आहे, पंहिंजे सजावल ज़िले जो चेयरमैन आहे। उन जेको पहिरियों धकु उन जो मुंहिंजे मोबाइल हथ में वीवो मोबाइल V60 जेका फुरे खणी विया, धक आहियूं मूंखे, माना लठियूं कुआड़ियूं कोन आहियूं, पर एतिरो कपिड़ा फाड़े छॾियो, लतूं मुकूं जेके थींदियूं आहिनि उहे मूंखे तमामु घणियूं आयूं आहे। ऐं उन खां पोइ जेको माण्हू अची विया, अंसा में अची पिंडाल में जेके माण्हू वेठल आहे उहे वीचारा मूंखे छॾाइण आया, त भेण चाचो वीचारो पोड़ो अची ॾाड़ी वारो माण्हू आहे, उन्हनि मूंखे छॾायो। उहो जेको भॼी विया हलिया, वरी ॿुधो अथमि त गस ते रोड ते बीठा आहिनि, त जीअं वापसि मोटे त मारियूंसि। पाण हयाती अलाह जे हथ में आहे, ऐं ज़िंदगी मौत ॾियण वारो ख़ुदा आहे। ऐं वञा थो घर, पोइ जेको हूंदो उहो मुक़दर जी ॻाल्हि आहे। बाक़ी मूंखे तमामु तंग करे छॾियां, मुंहिंजी ज़िंदगी ज़हर करे छॾियां, ऐं जे किथे बि अटैक में मरी वञा या एक्सीडेंट थी मरां त ॿियो मूंखे कुझु कोन्हे, इहो ई कराईंदो। इन टेंशननि में मूंखे अटैक थींदो, ऐं पोड़ो माण्हू आहियां, त इहो अव्हां ते ख़ुदा कान ॾियो साफ़ी बिरादरी खे मुंहिंजी अपील आहे त मुंहिंजो जेको केस उजागर करे दानिश ते जेको FIR कराइजो, इहा अव्हां जी महिरबानी थींदी। बाक़ी हाणे मुंहिंजी ज़िंदगी थोरी आहे, एतिरी घणी कोन्हे, जीअं आउं हेॾां होॾां थी वञा त मूंखे जेको मुंहिंजी FIR कराइजो, उन ते मुंहिंजे बच्चनि खे जेको तहफ़ुज़ ॾियारिजो, इहो अव्हांखे ख़ुदा कानी मुंहिंजी अपील आहे। हथ ॿधी सभिनी साफ़ियुनि खे, सॼी सोशल मीडिया खे, प्रिंट मीडिया खे मुंहिंजी ख़ुदा कानी अपील आहे त मुंहिंजो जेको केस खणनि ऐं मुंहिंजे बच्चनि जी पोइवारी कनि, इहा उन्हनि जी महिरबानी थींदी। SP हुई, मिनिस्टर हुई, शफ़क़त शाह शीरादी हो, शाह हुसैन शाह शीरादी हो, हीर सूहो हुई, रियाना लिगारी हुई, सभु हुआ। उन्हनि जे साम्हूं जेको इहो मसइलो थी हलियो, केरु कोन कुझु, सभु उथिर को थी भॻा। बाक़ी आउं हुउसि त मूंखे पियो कुटऊं। FIR लाइ थाणे ते वियोसि त मुंशी चयो त SHO जेको आहे त चूवड़ में को मर्डर थी वियो आहे, ओॾां बि हलाए, उतां अचे पोइ ॻाल्हायूं था, नंबर मुंहिंजो वठी पोइ मूंखे मूंसां ॻाल्हाइजे, बसि पोइ जीअं थींदो अथई। वॾेरनि जी वंगार उहा पुलिस FIR कोन कंदी मुंहिंजी। SP सां ॻाल्हि ॿोल कोन थी आहे। न मुंहिंजो मुतालबो इहो आहे त मुंहिंजी FIR थिए, मूंसां इंसाफ़ थिए, ऐं आउं बिलावल भुट्टे खे, अली हसन ज़रदारी खे, फरियाल टारपुर खे, इन्हनि सभिनि खे जेको अपील थो करियां ख़ुदा करण जी त भाई हेॾो वॾो ज़ुल्म आहे, अव्हांखे छा ॿियो को चेयरमैन कोन थो मिले ज़िले लाइ जो ही माण्हुनि मिसकिन खे सरेआम पादरा हणंदो घुमे। हेॾी खुली कचहरी में ही पीपल्स पार्टी जी बेइज़ती आहे, मुंहिंजी बेइज़ती कोन्हे। आउं अछे ॾाड़ी वारो माण्हू आहियां, 5 धक मूंखे लॻा बर्दाश्त करे, पर ही पीपल्स पार्टी खे हिकिड़ी चमाट आहे त बाबा उन जेको पीपल्स पार्टी हमेशह ॻाल्हि कंदी आहे त आउं मज़लूमनि जी हक़दार आहियां, उन्हनि जे साम्हूं उन मूंखे पादर हया आहिनि, ऐं उहे सभु चुप करे विया हलिया। ऐं उन्हनि खे अपील थो करियां, बिलावल साहिब खे, आसिफ़ ज़रदारी खे, ऐं पंहिंजो फरियाल टालपुर साहिबा खे, ऐं हाजी अली हसन ज़रदारी साहिब खे, जंहिंजे हवाले हे 2 ज़िला आहिनि, त ख़ुदा जे वास्ते तव्हां अहिड़े ज़ालिम खे जेको पावरलेस करियो, हिन खे हटाए ॿियो को चङो माण्हू करायो। इन्हनि जो ख़ानदान आहे लाचार आहे त हाजी उस्मान जेको आहे सो तमामु हिकिड़ो बहितरीनु माण्हू आहे, सुठो माण्हू आहे, उन पहिरीं बि सुठे नमूने सां ज़िलो हलायो। ऐं इन खां पोइ उन जो वॾो जेको भाउ आहे असलम ख़ान,